नसीराबाद मेहर का थींदे अजवान जे शहर केएन शाह में पहुंची चुको है। ओ हक जी वाली हक जोगी आया लतीफ ओ हक जी वाली हक जोगी आया लतीफ ओ हक जी वाली हक जोगी हेलो ना हेलो मर्दू आता हेलो आ रहे हूं जे मोहब्बत सिंध बेदारी मार्च काबिल दिया चाहते हैं।
तस्लीम करने ए जागीरदारी जागीरदार पे कब्जा करवारो याद को माइरा सुनदी मजलूम तो जो फकीर को के जवाब दी दे मेरा बात खिताब देना दावरी में अच्छा वठो भले पर थोरो किताब आदि का खिताब पोता के पेर गाला वणी जी सॉरी खिताब तक माइक के बंद इकडे पर दी ये रखो आदि सामने कोई माइक के जदा गोड़ न क्यों ना बुआड़े ता भर तो जनता ता भर भी ना आने वाला इन्होंने जो ये मोहब्बत हसन बेदारी मार्च कराई है कश्मीर सॉरी ये कश्मीर कनकोट से वो लेकर कराची तक जा रहे हैं सिंध के हकूक़ की बात कर रही है जो बेसिकली बेदारी मार्च है वो सिंध के जो वसाइल हैं सिंध पे जो कब्जे होने की बात कर रहे हैं जो भी पार्टीज़ हैं उनके लिए ये मजम्मती एक मार्च है जो सिंध के लोगों को बेदार करने के लिए ये इंट्रोड्यूस कराई गई है। और मैं आज इधर हयातुद्दीन पल्लू साहब के साथ आई हुई हूँ गांधी दादू जाएंगे तो ये जो बेसिकली मार्च है मैं नहीं कहूँगी कि मैं भी एक सिंध की बेटी हूँ और सिंध की आवाम ने हर मुश्किल में हर घड़ी में मेरा साथ दिया है और मैं भी सिंध की आवाम के साथ हूँ। और रही बात जब सिंध के हुकूक की बात आती है तो मैं ये ज़रूर कहूँगी कि जो हमारे हुक्मरान हैं वो जो पार्टी है असल जो ये जंग है वो फैसिलिटेशन की है। जो पीपल्स पार्टी के हुक्मरान है मैं इसीलिए ये नहीं कहती कि पीपल्स पार्टी के जो हुक्मरान है जो सिटिंग MP है जो वो मेरी फैमिली के कातिल है, पर ये आप देखें मैं सिंध के लोगों को यही हम बेदार करना चाहते हैं कि आप देखें कि सिंध के साथ जुल्म किसने किया है, कौन ये जुल्म कर रहा है और आप सब सुजाग हो आप बेदार हो और इस मार्च में हयातुद्दीन पल्लू साहब का साथ दें क्योंकि ये एक कौमी अवामी तहरीक की सिर्फ ये मार्च नहीं है, हर सिंधी के हर सिंध में रहने वाले पे ये फर्ज है कि वो सिंध के क्योंकि ये अगर जो बेदारी मार्च है इसमें हम मिलकर स्ट्रगल करेंगे तो इंशाल्लाह सिंध की बका के लिए ये फायदेमंद साबित होगा। बातचीत तो आगे करते हैं मगर मैं आप सबका शुक्रगुजार हूँ। मूंखे इंतहाई ख़ुशी थी आहे त मेहड़ जा केन शाह जा नसीराबाद जा अॻिते साधू मोरो दौलतपुर जा माण्हू मेरो बाप त मिडिल क्लास जो बि आहे चाचा मामा जिनजा ॿार बि वफ़ात मेरो बाप चई सघे पाण हीअ ॾिसूं त हीअ हिकिड़ो सिस्टम खे एक्सपोज थो करे त या कतल सारा मंदी बिल्कुल अगवा थी लता आशा जमुना छोकिरियूं रेप ॿारड़ा अगवा हारी जेके क़बर में क़बर कटे निज़ाम पैरालाइज़ थी सिंध में रूल ऑफ लॉ आई को क्रिमिनल जस्टिस सिस्टम ऑर्डिनेंस आइन जी पाकिस्तान के प्रोविजन के खिलाफ है कारो जर विक्रम का इन सभिनी के पाण रद्द कयो फोटो कर दो बहादुर न्याणे अति उमेर बम चांडो के तो पाण दिन पे ख्याल में गुजार कर उमेर बम चांडो सबका पहले भाषाऊर आवाम की थोराए थी आया तो अज ही जेका बेदारी मार्च कौमी अवामी तहरीक जे तरफ का ऑर्गेनाइज कई वही है
सिंध जो शऊर हिन बेदारी मार्च के कश्मीर कंदकोट खां वठी करे कराची ताईं असां सभई सिंधी जेके गैरतमंद आहियूं असां उनजी हिमायत कयूं था। असां अयाज़ लतीफ़ पलेजो साहब खे इहो यकीन ॾियारायूं था त सर अगरि तव्हां जहिड़ा अॻवान आहिनि ऐं सिंध जी जदोजहद आहे त पोइ अहिड़ा हज़ारे ऑर्डिनेंस छो न पास थियनि पर असां उन्हनि खे रद्द कराइण जो शऊर रखूं था। सिंध जे हक़नि जी जिथे ॻाल्हि अचे थी उते इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदासीं त सिंध असांजी अमड़ आहे ऐं सिंध जी विरासत सिंध जे लाइ जेको अलॻि करण जी कराची खे अलॻि करण जी बेटनि खे अलॻि करण जी जेको ॻाल्हि कंदो उहो पादर खाईंदो। सिंध असांजी अमड़ आहे ऐं अमड़ जो सौदो असां कॾहिं बि मंज़ूर न कंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि आउं ज़रूरु चवंदमि त अयाज़ लतीफ़ पलेजो साहब जस्ल आणनि छो त उन्हनि जी हीअ वाहिद पार्टी आहे जेका औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि करे थी। घणेई पार्टियूं आहिनि जेके औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि त कनि थियूं पर औरतुनि जो हिन में रेशो औरतुनि जो अंक वधीक मूं ॾिठो आहे त औरतुनि जे हक़नि लाइ अयाज़ लतीफ़ पलेजो हमेशह रोडनि ते निकिता आहिनि। आउं सिंध जी न्याणी आहियां। सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ हीअ जेका मुंहिंजी जदोजहद आहे इहा मुंहिंजे सिर्फ़ु इंसाफ़ लाइ न आहे, इहा समूरी सिंध जे लाइ हीअ मां जदोजहद करियां थी ऐं मां इहा तव्हांखे रिक्वेस्ट कंदमि त समूरी सिंध मुंहिंजो साथ ॾिनो आहे, अॻिते बि तव्हां निकिरो छो त अगरि हिकिड़ी आउं न्याणी ॿाहिरि रोडनि ते निकिरी करे सरदारनि ऐं जागीरदारनि खे लोॾे सघां थी त पोइ तव्हां छो नथा करे सघो। तव्हां सभई हिन जदोजहद में असांजो साथ ॾियो ऐं तव्हां ॿाहिरि निकिरो, सिंध जे हक़नि जे लाइ रोडनि ते निकिरो, सिंध जे अवाम लाइ रोडनि ते निकिरो। जॾहिं असां सभई मज़लूम गॾिजी करे रोडनि ते निकिरंदासीं त इहे जागीरदार ऐं सरदार असांजे साम्हूं कुझु बि न आहे। हीअ अवाम असां कानून ऐं आइन जे नज़र में सभई बराबरि आहियूं, इस्लाम जी नज़र में सभई बराबरि आहियूं। हर कोई पंहिंजे अंदरि में सरदार आहे, केरु कंहिंजो गुलाम न आहे। तव्हां सभिनि खे वरी मां हीअ रिक्वेस्ट कंदमि जेके माण्हू घरनि में वेठा आहिनि उहे सोशल मीडिया जे ज़रिए हिन मोहब्बत सिंध बेदारी मार्च में हिसो वठनि, सोशल मीडिया जे ज़रिए माण्हुनि खे बेदार कनि छो त हीअ जेका स्ट्रगल आहे इहा समूरी सिंध जे बका जी स्ट्रगल आहे, समूरी सिंध जे हक़नि जी स्ट्रगल आहे। त तव्हां सभु ॿाहिरि निकिरो ऐं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कयो, सिंध जे मज़लूमनि सां गॾु थी बीहो चाहे अॻियां केतिरी बि वॾी ताक़त हुजे। छो त इहो मां ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु चवंदमि अगरि तव्हां मज़लूम आहियो तव्हांखे ख़बर आहे तव्हां हक़ ते आहियो त अलाह जी ज़ात तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांखे केरु बि कुझु तव्हांजो बिगाड़े नथो सघे। महिरबानी।